नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त अॼु पाक हवाई फ़ौज जी शहीदनि ऐं गाज़ियुनि खे ख़राज अक़ीदत पेश करण जे लाइ समूरे मुल्क में 54 हवाई फ़ौज जो ॾियारो इंतहाई जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। पाकिस्तानी फ़ौज जो शुमार दुनिया जी 10 बहितरीन हवाई फ़ौज में थींदो आहे। हिन फ़ौज जे जानबाज़नि 1965 जी जंग में मुल्क जी हिफ़ाज़त जे लाइ ऐं जुरत ऐं बहादुरी जूं केतिरियूं ई दास्तानूं लिखियूं आहिनि। 7 सेप्टेम्बर ते हवाई फ़ौज जे ॾियारे जे मौक़े ते निशान हैदर माणींदड़ पाक फ़िज़ाई फ़ौज जे पायलट ऑफिसर शहीद राशिद मिनाज़ जे क़बर ते हिन जे अज़ीज़नि ऐं हवाई फ़ौज जे ऑफिसरनि हाज़िरी ॾिनी। शहीद पायलट राशिद मिनाज़ जे क़बर ते पाक हवाई फ़ौज जे दस्तनि सलामी ॾिनी। एयर वाइस मार्शल अब्बास घुमण समेत हवाई फ़ौज जा आला ऑफिसर इन मौक़े ते मौजूद हुआ। शहीद जे क़बरनि ते फातिहा ख़ानी कई वई ऐं गुलनि जी चादर बि चाढ़ी वई। इन मौक़े ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे हिन चयो त योम दिफ़ा जे मौक़े ते असां शहीदनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ आया आहियूं। हिन चयो त अॼु 54 साल अॻु दुश्मन असां ते हमिलो कयो, जंहिंखे पाक फ़ौज क़ौम जे ताउन सां नाकाम बणाए छॾियो। इन वक़्तु पाकिस्तानी एयर फोर्स बहितरीन कारकिर्दगी ॾेखारे रही आहे। हिन चयो त पाक हवाई फ़ौज 24 कलाकनि में भारत जी ज़मीन ते वापसि करे छॾियो आहे, जॾहिं त इन जे फोर्स उन वक़्तु पाकिस्तानी एयर फोर्स खां केतिरा ई भेरा वधीक मज़बूत हुई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।